अस्सलाम वालेकुम एवरीवन। तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार कजे थो। अॼु असां हिकिड़ो नओं मौज़ू खणी आया आहियूं जंहिं ते डिस्कशन जे लाइ असां वटि मोहम्मद शरीफ जखरानी मौजूदु आहे। सो मोहम्मद शरीफ खां तव्हां अॻी वाक़ुफ़ु आहियो इंडस डायलॉग ते हिकिड़ो अॻी सेशन असां जेको आहे फ्यूडलिज़म ऐं उन जा जेके सिंधी समाज ते असर आहे उहो करे चुका आहियूं। तव्हां ॾिठो घणो पसंदि कयो, तव्हां सभिनी जी महिरबानी। सो मोहम्मद शरीफ जो तारुफ़ त हू पाण ऐं ख़ुदि जीसी यूनिवर्सिटीज़ मां पॉलिटिकल साइंस जेको आहे उहो पढ़ियो आहे ऐं हाणे उते ई पढ़ाई लिखाई जे कम सां ऐं उन सां जुड़ी। वेलकम अगेन टू द इंडस डायलॉग। Thank you so much, Hafiz. Thank you so much for having me again. कीअं आहियो तव्हां? It's ठीकु pleasure आहियो? to be ख़ुशि back. आहियो? अल्लाह जा करम, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? हलो पिया। अल्लाह साईं जा करम। मोहम्मद शरीफ, असां जेको अॼु टॉपिक चूंड कयो आहे न, जॾहिं क़ौम खे ख़बर पवंदी त असां लोकल गवर्नमेंट से डिस्कस पिया था कयूं त हू नथी करे। सो तव्हां कीअं था चवणु चाहियो? यार हाणे टॉपिक त तमामु इम्पोर्टेंट आहे ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त पाण वटि इन ते का बि डिस्कशन न आहे थी जेका हिन वक़्तु ताईं सिंध में इन ते डिस्कशन न आहे थी। लिमिटेड इशूज़ आहिनि, उन ते पाण वटि डिस्कशन थींदी रहंदी आहे। नेशनल लेवल ते डायलॉग थी रही आहे लोकल गवर्नमेंट्स ते, इन जी इम्पोर्टेंस ते, पर असां वटि सिंध में तमामु न हुजण जे बराबरि डिस्कशन आहे ऐं आम माण्हू उहो ॼाणे ई नथो त छो इम्पोर्टेंट आहे ऐं हिन जी जेका आहे सो हुजणु छो घुरिजे, न हुजणु छो घुरिजे। हाणे ईअं त ॿियनि मुल्कनि में त ईअं त उते त ही डिबेट इन ते थींदी न आहे त लोकल गवर्नमेंट छो ज़रूरी आहे या हुजणु खपे न हुजणु खपे। उते त ही हिकिड़ो फैक्ट आहे त बाबा लोकल गवर्नमेंट त आहे ई आहे, ठीकु आहे। उन जी whether it should exist or not exist इन ते कोई डिस्कशन थींदो ई न आहे। छा जेका ही यूनिवर्सल फैक्ट आहे त लोकल गवर्नमेंट लाज़मी आहे, एग्ज़िस्ट करे रही आहे। असां वटि असां स्टिल इन ते जेको सोच वीचार कयूं था त हुजणु घुरिजे न हुजणु घुरिजे ऐं जेकॾहिं हुजे त कीअं हुजे, जेकॾहिं न हुजे त पोइ छो न हुजे। हालांकि ॿाहिरि मुल्कनि में त इन ते डिस्कशन आहे, उते त अंडरस्टूड ॻाल्हि आहे त बाबा लोकल गवर्नमेंट जेकॾहिं न हुजे त पोइ उहा कहिड़ी जमहूरियत आहे? जमहूरियत रियल डेमोक्रेसी, लोकल डेमोक्रेसी। सोसाइटी न वर्क करे सघंदी विदाउट लोकल गवर्नमेंट ऐं दुनिया में इहो ई आहे। सो असां इन ते वधूं था। इन जी जेका पॉलिटिकल साइंस में डेफिनेशन कीअं आहे, जेके असां अकेडमिकली डेफिनेशन चऊं था, ऐं पोइ आम सिंधी माण्हू खे कीअं सम्झाइजे त इहो आहे छा? अच्छा, मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स आहिनि। जीअं ख़बर अथव सोशल साइंस में हिकिड़ी डेफिनेशन हूंदी न आहे, हर माण्हू जी पंहिंजी डेफिनेशन आहे। हिकिड़ी वर्किंग डेफिनेशन मां ॿुधायांव, लोकलाइज्ड अ सिस्टम ऑफ लोकलाइज्ड एडमिनिस्ट्रेशन एंड गवर्नेंस with an aim to cater to the needs of people at the grassroots level। माना अहिड़ो निज़ाम हुकूमत या गवर्नेंस जो या एडमिनिस्ट्रेशन जो अहिड़ो निज़ाम, हाणे मां हिकिड़े सिंधी माण्हू लाइ डेफिनेशन थो ॿुधायां, अहिड़ो हुकूमती निज़ाम या अहिड़ो गवर्नमेंटल या एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम, ठीकु आहे, जंहिंजो मक़सदु इहो हुजे त जेको ग्रास रूट लेवल उन ते उन ग्रास रूट लेवल जे जेके माण्हुनि खे जेका सर्विस डिलीवरी प्रोवाइड कई वञे, उन्हनि जा जेके ज़रूरियात आहिनि उन्हनि खे मीट कई वञे। माना सफ़ा पाड़ो ऐं गिठी जे लेवल ताईं सर्विस डिलीवरी करे अहिड़ी हुकूमत, उन खे असां चवंदा आहियूं लोकल गवर्नमेंट, ठीकु आहे। पोइ उन में जीअं त सफ़ाई जो कमु थी वियो। हाणे ॾिसो न, मिनिमम जेको हेठि में हेठि जेको आख़िर में आख़िर जेको सर्विस आहे, जेका हिकिड़े आम माण्हू जी रिक्वायरमेंट आहे, उहा हूंदी आहे त नाली, पाणी पीअण जो, गंद किचिरो साफ़ करणु, रोशनी, गिठी। माना ॾिसो न, घर तव्हांजी प्राइवेट शइ आहे, ठीकु आहे, घर त प्राइवेट आहे न। जीअं तव्हां दरवाज़े खां ॿाहिरि निकिरो था पिया, तव्हां हिकिड़े पब्लिक स्फेयर में था दाख़िल थियो, ठीकु आहे। पोइ घर जे तव्हांजे दरवाज़े जे दहलीज़ जंहिंखे चवंदा आहिनि, दहलीज़ खां ॿाहिरि क़दम रखियो अथव, लोकल गवर्नमेंट हितां शुरू आहे। उते ई सॼो इख़्तियार पोइ लोकल गवर्नमेंट जो। पोइ गिठी बि हुजे, पोइ नाली बि हुजे, नाली जी बनी ॿधणु, उन जी सफ़ाई करणु, उन खे खाटी कराइणु, गंदरे जेको कचिरो खणाइणु, जेको जंहिंखे वेस्ट मैनेजमेंट करणु या वेस्ट डिस्पोजल चवणु, ठीकु आहे, पार्क्स, गार्डन्स, तव्हांजा इहे स्ट्रीट लाइट्स, इहे रोड्स, तव्हांजी जेका एजुकेशन, प्राइमरी एजुकेशन, प्राइमरी हेल्थ थी वियूं, म्युनिसिपल सर्विसिस ॿियूं थी वियूं, तव्हांजी लोकल टैक्सेशन थी वई, इहे समूरियूं लोकल गवर्नमेंट आइडियली माना इहे लोकल गवर्नमेंट जे अंडर ईंदियूं आहिनि ऐं थ्रू आउट द वर्ल्ड इहे आहिनि बि सही। कंहिं मुल्कनि में त इन खां वधीक बि इख़्तियारात आहिनि लोकल गवर्नमेंट खे। मोहम्मद शरीफ, ठीकु आहे, हिन जी डेफिनेशन जे ताईं त ठीकु आहे, बट जेकॾहिं आम माण्हुनि खे चवनि था त उहो हिकिड़ो सुवाल ठहे थो त तव्हां वटि ऑलरेडी 2 गवर्नमेंट्स मौजूदु आहिनि, या उन खे तव्हां हिकिड़ी सेंट्रलाइज़्ड गवर्नमेंट जे थ्रू कमु करे सघो था, प्रोविंशनल गवर्नमेंट जे थ्रू कमु करे सघो था। सो वाए लोकल गवर्नमेंट, उहो इम्पोर्टेंट छो आहे?
तमामु सवलो आंसर आहे. तव्हां चओ था त जेकॾहिं आम माण्हू सम्झे थो त जेकॾहिं सूबो उन खे सर्व करे थो सघे त लोकल गवर्नमेंट, सिधी ॻाल्हि आहे सूबो सर्व नथो करे सघे. ठीकु आहे, हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर ऐं सेक्रेटरी जेको कराची में वेठो आहे, उहो नथो ॼाणे त बाबा फलाणे ज़िले जे फलाणे तहसील जे फलाणे टाउन में हिकिड़ी गिठी आहे ऐं उते सफ़ाई नथी थिए. ठीकु आहे, ऐं उते उन सफ़ाई कराइण उहो सूबो उन खे सर्व करे ई नथो सघे. हा, अगरि तव्हां चओ था त लोकल गवर्नमेंट जो जेको सेक्रेटरी आहे या ऑफिसर बाला ऑफिसर आहे, मां हाणे जेको तव्हां त प्योर जे सवला सिंधी लफ़्ज़ यूज़ कयां, जेको बाला ऑफिसर वेठो आहे कराची में, उहो न करे त DC साहब त आहे, AC साहब त आहे, ठीकु आहे, ऐं मुख़्तियार कार साहब त आहे, म्युनिसिपल ऑफिसर साहब त आहे, उहो त करे सघे थो पियो न, उहो सूबे जो मुलाज़िम आहे न. सिंपल इन जी जेका आहे उहो आंसर इहो आहे त उहे बि नथा करे सघनि. हिकिड़ी तहसील हिकिड़ी तमामु हिकिड़ो वॾो एरिया आहे, तहसील बि हिकिड़ो वॾो एरिया आहे, ऐं उन तहसील में हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर आहे जंहिंजो असल कमु आहे त उहो ज़मीन जा खाता ॾिसे, रेवेन्यू जनरेशन ॾिसे, ऐं जेका थोरी जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उन जी मॉनिटरिंग करे. ठीकु आहे, या उनखे जेके सूबे इख़्तियारात ॾिनल मुख़्तलिफ़ इख़्तियारात हूंदा, हर सूबे में AC जूं मुख़्तलिफ़ इख़्तियारात आहिनि, कंहिं जॻह ते मैजिस्ट्रेट पावर्स बि आहिनि, जीअं पुलिस आहे या थोरो घणो इहो इशूज़ बि उन्हनि खे पावर्स आहिनि. त उहो बि नथो ॾिसे त हिकिड़ी वॾी तहसील आहे जंहिंजी तव्हां अंदाज़ो हणो त बाबा 4 लख पॉपुलेशन आहे, इलाही मॉल आहिनि, फलाणो मॉल आहे, टीरो मॉल आहे, फलाणो पाड़ो आहे. ठीकु आहे, ऐं उन जे फलाणे गिठी में जेको कुंड में गिठी आहे उते किचिरे जो ढेर कोई नथो खणे. ठीकु आहे, उहो हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर उन खे डील नथो करे सघे. ठीकु आहे, जेकॾहिं असां वटि आदत आहे न, असां लोकल गवर्नमेंट जॾहिं हूंदी एडमिनिस्ट्रेटर करे छॾंदा आहियूं बाबा, त AC साहब आहे उहो एडमिनिस्ट्रेटर आहे म्युनिसिपल कमेटी जो. ठीकु आहे, ऐं तव्हां ॾिसंदो उन अहिड़े सर्कमस्टेंसिस में DC ऑफिस जे साम्हूं, मां ज़ाती तौर ते DC ऑफिस जे साम्हूं नाली जो पाणी बीठो हूंदो आहे, उहो पाणी हूंदो आहे, उन खे महीने जो महीनो कोई करण वारो न हूंदो. ठीकु आहे, छा जेका हुननि बि हिकिड़ी ॿियूं उनजी जेका ऑफिशियल मेन उन्हनि जी ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि न, उन ड्यूटीज़ जे चकर में पोइ ही एडिशनल पावर्स आहिनि, पावर्स उन्हनि खे वणंदियूं आहिनि. ब्यूरोक्रेट चवंदा मूं वटि पावर हुजे, उन खे हू डिस्पेंस न करे सघंदो त बाबा उहो फलाणे पाड़े में जेको आहे सो ही नंढिड़ो मसइलो आहे, ऐं पर उहो मसइलो फलाणे पाड़े में बि आहे, 10 पाड़नि में आहे, त हू उन खे मसइलो हल नथो करे सघे. ठीकु आहे, सो इहे मसइला सूबाई लेवल ते पॉसिबल न आहे, ज़िले लेवल ते बि पॉसिबल न आहे. इहे जेके मसइला आहिनि, पाणी आहे, मिठो पाणी आहे पीअण, पहिरियों त डिस्ट्रिक्ट लेवल ते मेन शयूं ॾिसबियूं आहिनि, बाक़ी नंढी माइक्रो मैनेजिंग आहे न, उहो थींदो आहे पाड़े वार्ड या UC जे हिसाब सां, उते पोइ ॾिसो पॉसिबल आहे. हाणे तव्हां जेकॾहिं आहियो वार्ड जा काउंसलर आहियो, वार्ड में छा आहिनि, 4 गिठियूं आहिनि, नंढिड़ो पाड़ो आहे, हे गिठी आहे, परी गिठी आहे, ऐं बेकवारी गिठी आहे फॉर एग्जाम्पल, त उते पोइ तव्हां ॾिसो पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ख़बर पइजी वेंदी, निमाज़ पढ़णु वेंदो त फलाणी गिठी जो माण्हू चवंदो त हाफ़िज़ साहिबु जेको नाली जो पाणी ॿाहिरि जो सफ़ाई कराए ॾियो, तव्हां इज़ीली कराए ॾींदव, तव्हां स्टाफ वठी ईंदव. या जेको परियों आहे उते बाबा गिठी में जेके टफ टाइलूं निकिरी पयूं आहिनि, ठीकु आहे, 3 खां 4 गिठियूं उहो आम माण्हू करे सघे थो पियो, हिकिड़ो ज़िमेदार माण्हू करे सघे थो पियो, कराए सघे थो, जेकॾहिं हू एम्पावर्ड आहे. ठीकु आहे, त इते उहो पॉसिबल आहे. इहो गिठी आहे, इहो नाली आहे, इहो नंढो जेको आहे उहो पैंप फाटी पियो आहे, ही असिस्टेंट कमिश्नर न कराईंदो, ही लोकल गवर्नमेंट जो सिस्टम आहे. एंड सेकेंडली इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त पाकिस्तान एज़ अ फेडरेशन आहे, ऐं फेडरेशन इज़ ऑलवेज अ 3-tiered सिस्टम ऑफ गवर्नमेंट. ठीकु आहे, उन में हिकिड़ो वफ़ाक़ हूंदो आहे, सूबो हूंदो आहे, ऐं लोकल एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे, लोकल गवर्नमेंट हूंदो आहे. विदाउट जेको लोकल गवर्नमेंट खे स्किप करे तव्हां चवण त यार पाकिस्तान फेडरेशन आहे, उहो पॉसिबल ई न आहे. 18वीं तरमीम जो ई जेको असांखे उनखे तमामु हिकिड़ो पोस्ट कंदा आहियूं, त असां वटि 18th अमेंडमेंट आहे, उन में बि लोकल गवर्नमेंट जी जेका आहे उहा प्रोविजन त आहे, पर उन खे उन जे एग्ज़ेक्टिव पावर्स छा हुजणु घुरिजनि, कहिड़ा सब्जेक्ट्स हुजणु घुरिजनि, उहे न आहे मेंशन थियल. चार्टर ऑफ डेमोक्रेसी थी, उन में बि ही कमिटमेंट कयो वियो हो त यार असां जेको आहे सो लोकल गवर्नमेंट जो निज़ाम हिकिड़ो आणींदासीं, एम्पावर कंदासीं. ॾिसो, लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आणण बि शइ आहे, एम्पावर्ड लोकल गवर्नमेंट उहा अलॻि शइ. असां वटि लोकल गवर्नमेंट हूंदो आहे सही, पर उन जी एम्पावरमेंट उहो क्वेश्चन मार्क हूंदो आहे. ठीकु आहे, ऐं दैट्स वाइ असां वटि जेको डिलीवरी सिस्टम आहे न, जेका सर्विस डिलीवरी आहे ग्रास रूट, उहा इनकम्पलीट आहे, उहो न ई हूंदो. उहो वरी छो आहे, उहो अॻिते वञी पाण डिस्कस कंदासीं. पर इहो त लाज़मी आहे, फेडरेशन में 3-tiered सिस्टम थ्रू आउट द वर्ल्ड, जोके जहिड़ो बि फेडरेशन हुजे, जेकॾहिं लोकल गवर्नमेंट सिस्टम न आहे त उते गवर्नेंस सिस्टम टोटल फेल थींदो आहे. जेकॾहिं अॼु असां इहे मुल्कनि जा एग्ज़ाम्पल वठूं था, यार अमेरिका जूं गिठियूं साफ़ आहिनि, अमेरिका जा रोड रस्ता साफ़ आहिनि, त उन्हनि जो सोल क्रेडिट जेको आहे उहो लोकल गवर्नमेंट खे वञे थो पियो. सो फेडरेशन लाइ इंपॉर्टेंट आहे, थ्रू आउट द वर्ल्ड हर फेडरेशन में लोकल गवर्नमेंट आहे. इहे जेके लोकल गवर्नमेंट जूं ज़िमेदारियूं आहिनि, इहे सूबाई या इहे वफ़ाक़ी हुकूमत कॾहिं बि न करे सघंदियूं. ठीकु आहे जखरानी साहब, जेकॾहिं असां तव्हां तक़रीबन थोरा घणी सर्विस डिलीवरी उन्हनि जा तव्हां कमु ॿुधाया,
बट इन डिटेल जेकॾहिं असां ॾिसूं त लोकल गवर्नमेंट जूं इन थ्योरी जेके रोल्स आहिनि हुन जूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे आहिनि कहिड़ियूं, जेकॾहिं डिटेल्ड में वञूं त बाबा ही रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि जेको लोकल गवर्नमेंट खे अदा करणियूं आहिनि ऐं माण्हुनि जी ज़िंदगी इन सां बहितर थी सघे थी. श्योर. अच्छा, सभ खां पहिरियों कुझु अहिड़ियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि जेके थ्रू आउट द वर्ल्ड कंपलसरी सम्झियूं वेंदियूं आहिनि त हे त लोकल गवर्नमेंट जो डोमेन आहे ई आहे. ठीकु आहे. पोइ कंट्री टू कंट्री एडिशनल पावर्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि उन्हनि खे. ठीकु आहे. एक्सटर्नल जेको उन्हनि खे फील लॻंदो आहे वफ़ाक़ी आहे जेको सूबाई डिपेंड करे थो पियो. जीअं यूके आहे, यूके में वफ़ाक़ आहे ऐं लोकल गवर्नमेंट आहे, सूबो न आहे हुते. ठीकु आहे. सो उहे पोइ वरी पावर्स उन्हनि खे वधीक बि ॾींदियूं आहिनि, एक्स्ट्रा ज़िमेदारियूं बि ॾींदियूं आहिनि. पर कुझु कंपलसरी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि जेको थ्रू आउट द वर्ल्ड ॾिनियूं वयूं आहिनि ऐं जेको आइडियली थ्योरेटिकली असां चऊं था त उहे लोकल गवर्नमेंट जी हुजणु खपनि. उन खे सम्झण लाइ पहिरियों इहो ॾिसूं त उहे उनजो नेचर छा आहे. हर हिकु ज़िमेदारी, हर हिकु उहो जेके चवंदो पावर्स या हर हिकु उहे सब्जेक्ट्स जेके आम माण्हू जे डे टू डे अफेयर सां रिलेटेड आहिनि. ठीकु आहे. ऐं आम माण्हू जी इमीडिएट लाइफ खे इम्पैक्ट था करनि, उहे लोकल गवर्नमेंट जी जुरिसडिक्शन में आइडियली थ्योरेटिकली उहे लोकल गवर्नमेंट जी जुरिसडिक्शन में ईंदा आहिनि. हाणे पाण खे सोची ॾिसो त यार मां घर खां ॿाहिरि निकिरंदो आहियां, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मूंखे डे टू डे अफेयर में मूंखे या मुंहिंजे ॿारनि खे उन्हनि सां असां इंटरेक्ट कंदा आहियूं. ठीकु आहे. त नंबर 1 जेको आहे क्लीन ड्रिंकिंग वाटर या क्लीन वाटर चइजोसि. उनमें ड्रिंकिंग बि अचे थो पियो, उन में नलके वारो पाणी बि अची थो वञे. ठीकु आहे. इहो लोकल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे थ्रू आउट द वर्ल्ड. ऐं आइडियली जेको थ्योरी में ॾिसो त वाटर पाणी हिकिड़ी बेसिक राइट आहे, उहो उन जो हुजे. ॿियो आहे म्यूनिसिपल वेस्ट डिस्पोजल या वेस्ट मैनेजमेंट जेको चइजे, जेके कचिरे जा ढेर आहिनि या कूड़ा क्रिकेट जंहिंखे चवंदा आहियूं, उन खे कलेक्ट करणु, उन खे डिस्पोज ऑफ करणु सुठे तरीक़े सां, उहो बि लोकल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी में अची वेंदी आहे. ठीकु आहे. थर्ड आहे त सेवरेज सिस्टम. सेवरेज सिस्टम असां वटि त सिर्फ़ु नालियूं असां ॾिसंदा आहियूं न, पर सेवरेज सिस्टम हिकिड़ो वाइड हूंदो आहे जंहिंमें नालियूं हूंदा आहिनि, नाला हूंदा आहिनि. हितां पाणी वञे थो पियो ऐं उन जी जेका फाइनल डेस्टिनेशन आहे, हितां वेस्ट वञे थो पियो, फाइनल डेस्टिनेशन किथे आहे ऐं फाइनल डेस्टिनेशन में उन खे डिस्पोज ऑफ कीअं कयो वञे, इहो बि लोकल गवर्नमेंट जे अंडर जेको आहे सो अची थो वञे. पोइ इन्हनि जी सॼे इन सेवरेज सिस्टम जे निज़ाम खे ॾिसणु, इन्हनि जी जेका पंहिंजी इन जो सिस्टम जो जेको हलणु आहे. ठीकु आहे. डे टू डे इन में का ऑब्स्ट्रक्शन न आहे, उहो बि लोकल गवर्नमेंट जे अंडर में अची थो वञे. ऐं फाइनल डेस्टिनेशन आहे, उन जी फाइनल डिस्पोजल आहे, उहो बि उन जे अंडर आहे. ऐं इन जे करे पब्लिक खे को हेल्थ इशूज़ आहे वग़ैरह, उहो बि उहे ॾिसंदा आहिनि. ठीकु आहे. सो म्यूनिसिपल वेस्ट थी वियो, वाटर थी वियो, तव्हांजो सेवरेज सिस्टम थी वियो. ॿियो चौथो इंपॉर्टेंट शइ आहे त पार्क्स एंड गार्डन्स, पब्लिक स्पेसिस जेके चवंदा आहियूं असां. पोइ पार्क्स आहिनि, गार्डन्स आहिनि, फुटपाथ्स आहिनि, वणकारी आहे. ठीकु आहे. इहे बि लोकल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हर पाड़े में, हर वार्ड में या हर हिकिड़े मखसूस जेको उहो शहर जे या ॻोठ जे कुंड में हिकिड़ो माण्हुनि लाइ हिकिड़ो पार्क हुजे. ठीकु आहे. ऐं उन में हू पब्लिक स्पेसिस हुजनि जंहिंमें सुठे तरीक़े सां माण्हू खे ॾिसो न. पर्पस छा आहे त माण्हू हिकिड़े आम माण्हू जी ज़िंदगी खे ख़ुशि करणु, आम माण्हू खे ख़ुशहाल करणु, उन खे फैसिलिटीज़ प्रोवाइड करणु. ही समूरियूं शयूं जेके मां ॿुधाईंदो वञां थो न, 1 by 1 तव्हां ॾिसंदो जेके सर्व थींदियूं आहिनि, माण्हू ज़िंदगी ख़ुशि थी वेंदी आहे, चेहरे ते मुस्कुराहट अची वेंदी आहे. ॿाहिरि निकिरूं था, साफ़ सुथराई आहे, नाली सही हले थो पियो, मिठो पाणी अचे थो पियो. ऐं जेको आहे सो वञी मां अधु कलाक खनि गार्डन में ऑफिस सां वेठो, मां कचहरी कई आहे उते. ठीकु आहे. सुठे साफ़ सुथरे एनवायरमेंट में, बाग़ीचे में ॿार खेॾनि था पिया उते. ठीकु आहे. सो पार्क्स, पब्लिक स्पेसिस. ठीकु आहे. इहे म्यूनिसिपल जेका आहिनि सो लोकल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदी आहे. इन खां अलावा रिक्रिएशनल एंड स्पोर्ट्स एक्टिविटीज़ या स्पोर्ट्स फैसिलिटीज़ उहे बि लोकल गवर्नमेंट ॾींदियूं आहिनि. त जीअं त टाउन हॉल्स थी वियूं, इहे पब्लिक स्पेसिस आहिनि. टाउन हॉल्स थी वियूं, स्पोर्ट्स ग्राउंड्स थी वियूं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स थी विया, जिम्नेज़ियम्स थी विया, इहे बि लोकल गवर्नमेंट जी ज़िमेदारी हूंदियूं आहिनि. ठीकु आहे. ऐं फुटबॉल क्रिकेट ग्राउंड थी विया, जेकॾहिं आहिनि त उन्हनि जी रिपेयर बि लोकल गवर्नमेंट जे अंडर आहे. जेकॾहिं न आहिनि त उन्हनि खे फॉर्म करणु, स्टेब्लिश करणु, उन्हनि जे अंडर आहे. स्पोर्ट्स एक्टिविटीज़ करणु, ठीकु आहे, कराइणु, उहो बि इन जे अंडर में आहे. ठीकु आहे. इन सां गॾोगॾु लाइब्रेरीज़, एजुकेशन सां रिलेटेड अचूं था पिया, लाइब्रेरीज़ थी विया. ठीकु आहे. उहे बि इन जे अंडर में अची थियूं वञनि, लोकल गवर्नमेंट जे अंडर थियूं अची वञनि. इन सां गॾोगॾु तव्हांजा स्कूल्स, हाणे स्कूल कंहिं जॻह ते त प्राइमरी स्कूल्स, कंहिं जॻह ते त सेकेंडरी स्कूल्स. ठीकु आहे. उहे लोकल गवर्नमेंट जे अंडर ईंदियूं आहिनि. ठीकु आहे. सो स्कूल ऐं एजुकेशन लाज़मी लोकल गवर्नमेंट जे अंडर. ॾिसो न, तव्हां पंहिंजा ॿार छॾणु वञो था डेली बेसिस ते, मां तव्हांखे ॿुधायां डेली डे टू डे तव्हांजो इंटरेक्शन कंहिंसां थो थिए,
डेली बेसिस ते तव्हांजो ॿारु वञे थो स्कूल, डेली बेसिस ते हू तालीम पढ़ाए थो पियो, उन जो उस्ताद आहे उहो बि तव्हांजे पाड़े जो या तव्हांजे इलाइक़े जो आहे, सॼे सिस्टम सां डेली बेसिस ते तव्हांजो इंटरेक्शन आहे, तव्हांजो ॿारु बि हिकिड़ो सिटीज़न आहे हिन मुआशिरे जो, ऐं उन जी डेली इंटरेक्शन थिए थी पई स्कूल सां, स्कूल जे माहौल सां, निज़ाम सां, उहो इम्पैक्ट थो थिए, फ़ाइदो थिएसि थो या नुक़सान थिए थो या तकलीफ़ थिए थी पई, त लोकल इशू आहे, डेली बेसिस ते इंटरेक्शन आहे, दैट्स वाइ उहा असांजी लोकल गवर्नमेंट जे अंडर थी अची वञे। इन खां अलावा हेल्थ तमामु इम्पोर्टेंट आहे। हिकिड़े लोकल जी जुरिस्डिक्शन में हिकु पाड़े वारे हिसाब सां डिस्पेंसरीज़ जेके आहिनि नंढियूं हूंदियूं आहिनि लोकल गवर्नमेंट आहे, जेकॾहिं नंढा हॉस्पिटल्स आहिनि, ठीकु आहे, तहसील लेवल ते लोकल गवर्नमेंट, डिस्ट्रिक्ट लेवल ते हॉस्पिटल्स लोकल गवर्नमेंट्स आहिनि। वॾी ॻाल्हि ॿुधायांव त चाइना में त यूनिवर्सिटीज़ बि लोकल गवर्नमेंट हलाईंदियूं। हाणे असां त एॾो परे जो सोचे नथा सघूं, असां प्राइमरी स्कूल आहे जेकॾहिं उहो बि लोकल गवर्नमेंट जे कंट्रोल में न आहे, उन खे बि वेठो हिकिड़ो डीओ हलाए थो पियो 19 ग्रेड जो, ऐं उन जेको मेन टीचर जी ट्रांसफर पोस्टिंग उहो ॿियो सेक्रेटरी तालीम करे थो पियो, काथो तव्हांजो कराची तो करे थो पियो। चाइना में मां तव्हांखे ॿुधायां त मेयर्स आहिनि न, उहे यूनिवर्सिटीज़ खे फंड कंदा आहिनि, यूनिवर्सिटीज़ में स्टार्टअप्स, जेके स्टार्टअप असां चऊं था न, वॾियूं वॾियूं कंपनीज़, हुकूमत प्राइम मिनिस्टर फंड ॾिए थो पियो त यार जेके कामयाब नौजवान प्रोग्राम, त नौजवान उन जी स्टार्टअप्स खे सपोर्ट कयूं। चाइना में इहो कमु मेयर थो करे, इहो लोकल गवर्नमेंट थो करे, जो इवन गैस एंड जेको आहे बिजली सो उहे बि लोकल गवर्नमेंट जे अंडर ईंदियूं आहिनि इलाही मुल्कनि में, ठीकु आहे, उहो उन जो सिस्टम डिसेंट्रलाइज़ थियल हूंदो आहे हर जॻह ते। सो ही उहे शयूं आहिनि जेके डे टू डे असांखे इम्पैक्ट थियूं करनि, ठीकु आहे, पोइ दैट्स वाइ इहे समूरियूं शयूं लोकल गवर्नमेंट थियूं अची वञनि थियूं पियूं, थियोरिटिकली इहे सभु आहिनि बि सही। इन खां अलावा पोइ एडिशनल कुझु पावर्स में बि उन्हनि खे कंहिं जॻह ते कंहिं मुल्क में थोरी उन घटि आहिनि, कंहिं मुल्क में उहे वधीक आहिनि, ठीकु आहे। मोहम्मद शरीफ़ ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां पूरी त बाबा इहो डेवोल्यूशन ऑफ पावर आहे, ऐं डेवोल्यूशन जेको आहे ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, डेवोल्यूशन ऑफ सर्विस डिलीवरी आहे टू द ग्राउंड लेवल, माना तव्हांजी घिटी में तव्हांजी घिटी जा मसइला तव्हांजी घिटी जो माण्हू ई हल करे, सीएम सिंध जे हल करण जे बदिरां। पर असां ॾिसूं था त असांजी जेका पॉलिटिक्स आहे, जेका नेशनल पॉलिटिक्स आहे, मेनली उहो उन्हनि इशूज़ ते थींदी आहे जेके लोकल गवर्नमेंट जा इशूज़ आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं हिन साल जी प्रोविंस ऑफ सिंध जी जेकॾहिं बजेटरी एलोकेशन ॾिसूं था त सेकेंड लार्जेस्ट वञे थी टू द लोकल गवर्नमेंट, सही आहे न। सो जेकॾहिं उहा ई साॻी ॻाल्हि थिए थी त डेवोल्यूशन इन ट्रू सेंस न आहे। मिसाल जे तौर ते जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ गॾजनि थियूं त पोइ माना एमपीए बि जेको आहे उहो साईं पाणे, ऐं वरी जेको आहे म्यूनिसिपल कमेटी ते साईं पाण जो जेको आहे उहो भाउ वेठो आहे या हुनजो पुटु वेठो आहे, पोइ हू वेठो करे ॻोठनि खे मैनेज वेठो करे, यूसीस खे मैनेज वेठो करे। उहे जेके जनरल काउंसलर आहिनि उन्हनि खां पुछूं था त बाबा नलको, चवंदा साईं बजेट न आहे। यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन हुजनि था या टाउन जा जेके चेयरमैन हुजनि था, उहे चवंदा साईं बजेट न आहे। भाई बजेट कीअं न आहे? तव्हां वटि हिकिड़ा तव्हां वटि बि चंद जेके आहिनि पावर्स आहिनि टू जनरेट द बजेट। सो हिकिड़ो पूरो माना मेस क्रिएट थियो पियो। उहो जेको डेवोल्यूशन इन ट्रू सेंस थियणी हुई उन खे बि हाईजेक करे छॾियो अथनि। सो इन मुंहिंजा कीअं जान छॾाइणी ज़ी कंदो। अच्छा, ही डेवोल्यूशन ट्रू सेंस त आहे न, डेवोल्यूशन मूंखे नथो लॻे ई आहे, ही टोकनिज़म इन खे असां चवंदा आहियूं। असल में आइन जे आर्टिकल लिखिया आहे उहो 170 आहे, मां एक्ज़ैक्ट आर्टिकल मूंखे विसरी वियो, त जेको प्रोवाइड करे थो त बाबा वाइबल लोकल गवर्नमेंट हुजणु घुरिजनि, ठीकु आहे, आइन में लिखियल आहे। इन आइन जे आर्टिकल जे करे सुप्रीम कोर्ट जेको आहे न, हर 5 सालनि में अची बीठो आहे लोकल गवर्नमेंट खां इलेक्शन करायो, उन खे करण लाइ बसि हासकारी इलेक्शन कराईंदा आहिनि, पर ट्रू सेंस फिस्कल एडमिनिस्ट्रेटिव डेवोल्यूशन न ई थींदी, ठीकु आहे। एग्जाम्पल जीअं तव्हां ई ॿुधायो आहे न, काउंसलर्स खां पुछो, चवंदा यार पैसा ई नथा मिलनि, चेयरमैन साहब पैसा ई नथो ॾे, मूंखे फंड ई न मिलियो, मूंखे पंहिंजी पघार ई न मिली, ठीकु आहे। अहिड़ा मूं काउंसलर्स ॾिठा आहिनि जेके इलेक्शन खटण खां पोइ इस्तीफ़ो ॾियनि था, चवनि था यार माण्हू गिची में पइजी विया आहिनि त कमु किथे आहे, पैसा असांखे मिलनि नथा, पर बेइज़ती थिए थी पाड़े में, उहे इस्तीफ़ो ॾेई हलिया वञनि था, मुंहिंजो कमु न आहे। अहिड़ी हिकिड़ी एग्जाम्पल ॿुधायांव त मूं रिसेंटली पंहिंजे शहर जो किसो आहे त हिकिड़ी ट्रांसजेंडर जेका आहे उहा काउंसलर हुई, माना रिजर्व कोटा हूंदो आहे ख़बर अथव न, वुमेन जो, वर्क लेबर जो ऐं माइनॉरिटी जो, ट्रांसजेंडर जो। हाणे उहा ट्रांसजेंडर जेका आहे उहा काउंसलर आहे, ऐं उहा जेका आहे उते मीडिया वारे ॾे आई आहे एहतजाज करणु, जी बाबा मूंखे जेको आहे चेयरमैन साहिब सां पटे वाला मिलणु नथा अचनि, ठीकु आहे, मुंहिंजो घरु किरी पियो आहे जेको आहे सो, ऐं मुंहिंजो घरु ठाराइण वारो कोई न आहे, ठीकु आहे। हाणे मूंखे पंहिंजी कम्यूनिटी वारा चवंदा तूं काउंसलर आहीं, जेको आहे तूं असांजा मसइला हल नथी करे सघे, पंहिंजा त मसइला हल करे ॾेखार, एॾी सारी तूं काउंसलर आहे, ऐं उन खे चेयरमैन सां मिले नथी छॾे। ऐं ॾिसो, ट्रांसजेंडर काउंसलर आहे, उहो हिकिड़े ट्रांसजेंडर कम्यूनिटी जी रिप्रेज़ेंटेटिव आहे,
ऐं ही इज़त आहे हिकिड़े रिप्रेज़ेंटेटिव जी, त उहो वञी पंहिंजा मसला पंहिंजी कम्यूनिटी जा पंहिंजा मसला ई हल नथो कराए सघे. इन हद ताईं जेका आहे न उहो टूथलेस जेके असांजे लोकल गवर्नमेंट्स आहिनि जेको उहो करे नथियूं सघनि. बाक़ी जीअं तव्हां ॿुधायो न त असांजी हिकिड़ो वजह इहो आहे त नेशनल एंड सूबाई लेवल जी जेका आहे उहा सियासत आहे उहा असांजी थींदी आहे गली और नाली की सियासत. ठीकु आहे. जेकॾहिं कोई माण्हू MLA जो इलेक्शन बि विढ़े थो पियो न, MP जो इलेक्शन, उहो प्रोमिस छा कंदो आहे? प्रोमिस ईअं कंदो आहे तव्हांजी नालियूं ठाराईंदुसि, हाउस सफ़ाई कराईंदुसि, ॿियो टियों कराईंदुसि. ठीकु आहे. इहो हिकिड़ो ई शइ आहे जंहिं ते सियासत करनि था. ऐं हा तव्हांजे जेका स्ट्रीट लाइटूं हणाईंदुसि, सोलर हणाईंदुसि. ठीकु आहे. हालांकि जो कम ई न आहे. हिकिड़ो नेशनल असेंबली, ॾिसो तव्हां गूगल ते लिखियो नेशनल असेंबली ऑफ पाकिस्तान, उहो तव्हांखे लिखी ईंदो त लेजिस्लेचर इज़ अ लेजिस्लेटिव ऑर्गेनाइज़ेशन या लेजिस्लेटिव बॉडी मेड अंडर कॉन्स्टिट्यूशन. माना कमु छा आहे उन जो? लेजिस्लेशन. प्रोविंस जो छा आहे? प्रोविंशियल लेजिस्लेशन करणु. ठीकु आहे. त मक़सदु इहो आहे त लेजिस्लेट करणु, जेको पॉलिसी मेकिंग करणु, जेके आम माण्हू जी ज़िंदगी खे उहो गवर्न थी करे, कानून ठाहिण, जीअं माण्हू खे प्रोटेक्शन ॾियणु, ही हुनजो कमु आहे. एज़ अ रिज़ल्ट जेको MLA ऐं MP जो कमु हूंदो आहे न, उन जो कमु हूंदो आहे. अच्छा, हाणे असां ईअं बि चवंदा आहियूं त MLA साहब 5 साल खां पोइ ज़ाहिर हाणे थियो आहे. बाबा उन जो कमु ई हाणे ज़ाहिर थियणो हो. उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन जो कमु आहे असेंबली में वेहणु. उन जो कमु न आहे त डे टू डे तव्हां सां ज़ाहिर थिए. पर छा जेका उहो पाण वाइदो करे थो त मां नालियूं ठाराईंदुसि, गिटी ठाराईंदुसि, पोइ आम माण्हू बि चए थो त पोइ त ज़ाहिर ई न थियो आहे. MLA MP जो कमु आहे त पंहिंजे इलाइक़े जा मसला हुते उजागर करणु ऐं एज़ अ रिज़ल्ट पॉलिसी मेकिंग करणु. फॉर एग्ज़ाम्पल, मां MLA हिकिड़े शहर जो, मां ॾिसां त यार असां वटि ऑनर किलिंग घणी थी थिए. मां असेंबली में बीहंदुसि, मां ई ॻाल्हाईंदुसि त जनाब मुंहिंजी जेका आहे इस इलाइक़े में ऑनर किलिंग घणी थिए थी, औरतुनि जो इस्तेसाल थिए थो. दैट्स वाइ मुंहिंजी रिक्वेस्ट आहे ह्यूमन राइट्स मिनिस्टर सां त पॉलिसी मेकिंग कई वञे, ऑनर किलिंग खे इन ते सख़्तु रूल लॉ मेकिंग कई वञे. ठीकु आहे. इहो मुंहिंजो कमु आहे. ऐं इन ते पोइ वरी मिलणु, उन सां पर्सनली कोऑपरेट करणु ऐं बिल ठाराइणु ऐं उन खे कानून कराइणु. असल कमु मुंहिंजो इहो आहे. मुंहिंजो कमु इहो न आहे मां वञा इफ़्तिताह कयां गिठी जो, नाली जो इफ़्तिताह कयो, सोलर 2 लाइटूं लॻियूं आहिनि जो मूं इफ़्तिताह कयो आहे. ठीकु आहे. इहो इज़त तौरु आहे. चलो मूंखे सॾु करनि था, मां MLA मां इफ़्तिताह करे छॾियो, पर ठाहिणु मुंहिंजो कमु न आहे. हाणे हिते इहे कमु ख़राबु, इहो जेको डेवलपमेंट बजट वारो कमु थियो आहे न, त डेवलपमेंट फंड्स जेको वफ़ाक़ ॾिए थो पियो MLAs खे ऐं सूबो ॾिए थो पियो MPs खे, त हे त डेवलपमेंट बजट वञी कमु करायो. ही स्टार्ट थियो 85 में ज़ियाउल हक़ जे दौर में. ठीकु आहे. रेजिस्टेंस घणी हुई न, उन चयो बाबा नॉन पॉलिटिकल बेस्ड जेको पार्टी बेस्ड इलेक्शन करायूं था पिया. ऐं इहो आहे त हाणे हिननि खे पंहिंजे जांच छॾाइण लाइ हिननि खे जेको आबा तव्हांखे सभिनि केतिरा करोड़ ॾींदासीं, वञो पंहिंजे माण्हुनि खे ख़ुशि कयो, जेको आहे सो असांजी जान छॾो. उतो इहो रुझान विधो वियो. हाणे हुननि खे पैसो, उनजो कमु ई न हो. ही डेवलपमेंट बजट्स ॾियण, नाली ऐं गिटी ठाहिण लाइ उनजो कमु न हो. ठीकु आहे. इहो कमु हुयो सिधो लोकल गवर्नमेंट जे डिस्ट्रिक्ट लेवल ते ही फंडिंग हली वञे आहे. ऐं उन्हनि जो कमु हुयो त लोकल गवर्नमेंट जो मेयर आहे, चेयरमैन आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, नाज़िम आहे, नोमेनक्लेचर चेंज थींदो आहे. हर जेको बिल आहे, हर एक्ट आहे लोकल गवर्नमेंट, पंजाब जो अलॻि आहे, सिंध जो, उन में डिफरेंट नोमेनक्लेचर आहे, डिफरेंट लेवल्स आहिनि लोकल गवर्नमेंट जा. पर उहो डिस्ट्रिक्ट लेवल ते उहो वञे फंडिंग, ऐं उहो हेठि, पोइ उहो हेठियां माण्हू डिसाइड करनि किथे लॻंदो किथे न लॻंदो. कराची में वेही करे डिसाइड न आहे थियणो त बाबा शिकारपुर शहर जी कहिड़ी गिठी ठाहिणी आहे या कहिड़ी नाली ठाहिणी आहे, किथे सोलर लॻणो आहे. ठीकु आहे. सो हाणे इन लाइ MLAs MPs जी जेका असल ड्यूटी ॿुधाई आहे इहा आहे. इहो जॾहिं सिंध में वञणु थींदो आहे त पोइ ॾिसंदा आहियूं त हिकिड़ा रोड किना लॻा पिया आहिनि ऐं ही रोड ख़राब पिया आहिनि. अड़े ही छा आहे? चऊं ही त जेको हुकुमरान धुर जी पार्टी हुई हुनजे मुखालफ़त में हुनखे रोड कोन ठहियो. ठीकु आहे. सो एक्सक्लूड कयो वञे थो बेसिक नीड्स खां. ओके. उन जो जेको मुंहिंजो ॿियो सुवाल हुयो त उहो डेवोल्यूशन थियणी हुई, पर MPA साहब आहे, उन जो भाउ आहे या MNA उन जो पुटु आहे या उन जी कंहिं ख़ानदान जो फर्द आहे, उन जो लोकल गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी चेयरमैनशिप ते वेठो आहे, वाइस चेयरमैन ते वेठो आहे, ऐं बजट पोइ जेको आहे केॾां थी वञे ऐं छा थी वञे, या पार्टी फंडनि में बजट वञे थी लोकल गवर्नमेंट जी. सो इहो कहिड़ो वॾो प्रॉब्लम आहे? तव्हां छा था चओ? हू इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस? इन पूरे प्रॉब्लम खे क्रिएट करण जो रिस्पॉन्सिबल केरु आहे? अच्छा, तव्हां लास्ट टाइम असां वरी पेट्रोनेज वारे पॉलिटिक्स ते ॻाल्हायो होसीं न. सो पेट्रोनेज जेकॾहिं उहा असां पाण ॾिठीसीं त मेन पेट्रोनेज जेको असां वटि डिस्पेंसेशन थींदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे? उहा इहा ई हूंदी आहे, नाली, रोड, रस्तो, इहो पेट्रोनेज आहे. इन जे बेस ते सॼी सियासत हलंदी आहे. दैट्स वाइ द कॉम्प्लेक्स मेज़. ठीकु आहे. हाणे उहा ई तव्हां ॻाल्हि कई, डिस्ट्रिक्ट जो जेको चेयरमैन आहे या जेको वाइस चेयरमैन आहे, उहो बि साईं जो भाउ आहे ऐं साईं जो माइट आहे या को बि आहे. ठीकु आहे. ऐं अहिड़े हिसाब सां उहो सिस्टम हले थो पियो. वजह इहा आहे, ठीकु आहे, त असां वटि थोरो स्ट्रक्चर में बि फॉल्ट आहे लोकल गवर्नमेंट में. जेको म्युनिसिपल कमेटी जो चेयरमैन आहे उहो इलेक्ट किथां थिए थो पियो?
उहे जेके काउंसलर सिलेक्ट थिया आहिनि उहे एवान में उहे हिकिड़े म्युनिसिपल कमेटी जा जेके फॉर एग्जांपल 3 काउंसलर्स आहिनि उहे इलेक्ट कंदा आहिनि चेयरमैन खे. ठीकु आहे. हाणे उन 3 माण्हुनि खे छा उन्हनि खां तव्हां उहो ई पेट्रोनेज वारो मसइलो उन्हनि खे चवंदो यार मूंखे वोट ॾियो. ठीकु आहे. तव्हां सभई पंहिंजा वोट ॾियो ऐं जेको आहे सो हाणे ॾिसो न सिंपल मेजॉरिटी खपे थी पई न चेयरमैन जे इलेक्शन लाइ. 3 काउंसलर्स मां 16 काउंसलर्स खे तव्हां चओ तव्हां वोट ॾियो मूंखे. ठीकु आहे. तव्हांखे गिठी तव्हांखे जेको आहे सो पाणी जो पाइप तव्हांखे पाणी जो पाइप ॾींदुसि. ठीकु आहे. ऐं उहो थी वियो. हाणे इन जो मसइले जो हल आहे. ईअं न आहे त सॼो सिस्टम ग़लति आहे. मसइले जो हल इहो आहे त बाबा जेको मेयर आहे चेयरमैन आहे उनजी डायरेक्ट इलेक्शन करायो जीअं एमएलए एमपी जी थींदी आहे. डायरेक्ट माण्हू म्युनिसिपल कमेटी जे मेयर लाइ वोटिंग करे. अमेरिका में ईअं थींदो आहे. चाइना में ईअं थींदो आहे. 2 बैलेट पेपर हुजण घुरिजनि. हिकिड़े ते पंहिंजो काउंसलर मोकिलींदासीं पंहिंजो जेको तहसील जो एवान आहे म्युनिसिपल कमेटी आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे. ठीकु आहे. ॿिए ते असांजे पंहिंजो चेयरमैन चूंडींदा. ठीकु आहे. पोइ हाणे जेको चेयरमैन साहिबु 15-16 माण्हुनि सां नेगोशिएट न कंदो. हाणे उहो नेगोशिएट कंदो हिकिड़े उन पॉपुलेशन सां 3 लख 4 लख जेकी बि पॉपुलेशन आहे उन कॉन्स्टिट्यूएंसी जी जेका हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसी ठहियल आहे उन सां मुज़ाकरात कंदो. ऐं शहर वारी कॉन्स्टिट्यूएंसी ख़बर अथव बाशूर कॉन्स्टिट्यूएंसी हूंदी आहे. ॿाहिराड़ी वारी कॉन्स्टिट्यूएंसी न हूंदी आहे. उनखे कटणु सवलो न हूंदो. ठीकु आहे. सो उते जेको आहे न आम हिकिड़ो माण्हू आहे उन सां तव्हांखे डील करणो पवंदो आहे. पोइ तव्हांखे सही माननि में नेगोशिएट करणो पवंदो आहे. पोइ तव्हांखे सही पॉलिसी मेकिंग सही वाइदा सही मैनिफेस्टोस करणा पवंदा आहिनि. ऐं फेल्यूर टू फुलफिल देम तव्हांखे अकाउंटेबल बि थियणो पवंदो आहे. 16 ॼणा तव्हांखे अकाउंटेबल न करे सघंदा. ठीकु आहे. पर पब्लिक इन एट लार्ज तव्हांखे अकाउंटेबल करे बि ईंदी. ठीकु आहे. सो इन जो मसइले जो सवलो सिंपल हल आहे. जेके तव्हां साईं जो भाउ ऐं जेको ॿियो न अचे सिंपल डायरेक्ट इलेक्शन्स करायो त साईं पंहिंजे पावर जे ज़रिए ठीकु आहे पेट्रोनेज जे ज़रिए 15 खां 16-17 काउंसलर्स वठी ॾींदो. जॾहिं ॾिसो 15 खां 16 नंढा सरदार रईस वॾेरा ॻोठ वारा वठणु सवलो आहे त 15 खां 16 काउंसलर्स वठण बि सवलो आहे. ठीकु आहे. पर जेकॾहिं काउंसलर्स खे जी वोट ई न हुजे ऐं इहो हुजे त बाबा जेको चेयरमैन आहे उहो डायरेक्टली उहो इलेक्टेड थींदो. ठीकु आहे. सो इहो जेको आहे प्रॉब्लम हल थी वेंदो. सेकेंडली इहो आहे त हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे जंहिंसां 2 शयूं रिलेटेड. हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई आहे त जेके फंड्स काॾे था वञनि. ठीकु आहे. ही ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे त उहो कंहिं वटि हलिया था वञनि. ऐं सेकेंड ॻाल्हि इहा आहे त पाण जेके ॻाल्हि कईसीं त काउंसलर चवनि था असांखे पैसा मिलनि ई नथा असां वटि अचे ई नथो. ठीकु आहे. उन्हनि वटि उन्हनि जी जेका लीगल तनख़्वाहियूं उहे बि नथियूं मिलनि. जेके एडिशनल डेवलपमेंट बजट्स आहिनि जेको चेयरमैन ॾींदो आहे या उहो जेको मेयर आहे या जेको बि उहो छा जेका कॉन्स्टिट्यूएंसी डिफर कंदो आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन में मेयर हूंदो आहे. मेट्रोपॉलिटन में हूंदो आहे. म्युनिसिपल कमेटीज़ में वरी उहो तव्हांजो चेयरमैन हूंदो आहे म्युनिसिपल कमेटी ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो. हाणे कुझु फंडिंग हूंदियूं आहिनि जेके हर महीने मिलणु घुरिजनि तव्हांजे काउंसलर्स खे या यूसी चेयरमैन खे. उहो गारंटीड आहे. ठीकु आहे. उहो हुननि जी आहे ई आहे. ॿी हूंदियूं आहिनि त एडिशनल डेवलपमेंट बजट ते यार ही एतिरा करोड़ आहिनि हे उन्हनि वार्ड्स ऐं यूसीज़ में ख़र्च थियणु घुरिजनि जिथे सफ़ा पसमानदगी आहे. अब फलाणो वार्ड आहे उते सफ़ा कुझु बि कोन आहे. अब ही कयो ईअं कयो 2 रोड उते ठाराए छॾियो. फलाणे पाड़े में रोड आहे उनखे रोड छॾियोसीं हिते रोड ठाराए छॾियो. हे एक्स्ट्रा डेवलपमेंट बचंदा. ठीकु आहे. असां वटि ॿिन्हिनि जी सिक्योरिटी न आहे. महीने वारी बजट बि नथी मिले. डेवलपमेंट बजट बि उन्हनि वार्ड्स में मिले थी पई जिथे जंहिंजो काउंसलर आहे उहो माण्हू आहे उनजो साईं जन जो माण्हू आहे ऐं उन्हनि खे उहा शइ मिले थी पई. ठीकु आहे. हाणे इन जो हल ॿुधांव थो. तव्हां कनेक्ट थियो. हाणे इन जो मां हल इहो आहे त जेके फिस्कल ऑटोनॉमी ॾिनी वञे हेठि लेवल ताईं कॉन्स्टिट्यूशनली गारंटी कई वञे त जेको काउंसलर आहे जीअं एनएफसी आहे न पाण वटि एनएफसी में ईअं त बाबा वफ़ाक़ सूबे खे लाज़मी तौर पैसा ॾींदो ऐं हर साल गुज़िरियल साल खां घटि न हूंदो पैसो. जेकॾहिं गुज़िरियल साल करोड़ रुपयो मिलियो हिन साल ईअं न आहे त तव्हां 99 लख ॾींदो. हिन साल करोड़ त न लाज़मी उन खां मथे ॾियणो अथव घटि न आहे ॾियणो. ठीकु आहे. पोइ हिन साल तव्हां 1.5 करोड़ ॾिनो वरी अॻे साल तव्हांखे मथे ॾियणो आहे. ठीकु आहे. ईअं ई कयो वञे त बाबा हिकिड़ी जेको काउंसलर आहे डायरेक्ट उन खे मथां फंडिंग डायरेक्ट हलियो वञे. ठीकु आहे. विच में ही जेका आहे ही एॾो सारो मेज़ आहे न. अब हे अगरि अकाउंटेंट जनरल आहे हाणे डिस्ट्रिक्ट ट्रेजरी आहे हाणे म्युनिसिपल कमेटी जी जेका आहे अकाउंट्स ऑफिस आहे हाणे उनखे पैसा मिलिया या उनखे न मिलिया उन्हनि जी फंडिंग जे उनखे गारंटीड कयो वञे त हिकु काउंसलर खे उनजी जेका प्रोटेक्शन हुजे ऐं उनखे पैसा एनएफसी वांगुरु हिकिड़ो लोकल गवर्नमेंट फाइनेंस फिस्कल या फाइनेंस कमीशन बि हुजणु घुरिजे जेको उन्हनि जे पावर पैसा उहे अचनि. ठीकु आहे. सेकेंडली हिकिड़ो अकाउंटेबिलिटी मेथड बि हुजणु घुरिजे लाज़मी त उहो काउंसलर हुजे या उहो चेयरमैन हुजे या उहो नाज़िम हुजे या उहो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो हुजे या मेयर हुजे उहो पैसो खाए न. ठीकु आहे. मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड उहो न थिए.
ठीकु आहे. ऑडिटिंग जो हिकिड़ो रोबस्ट मैकेनिज़म हुजे त हर महीने ते हर साल ते हुनजी ऑडिटिंग थिए त ही पैसा हुया, ही आया, हर वार्ड जी ऑडिटिंग कयो. अबा चेयरमैन जेको आहे वार्ड जो काउंसलर हफ़ीज़ आरिसर साहब, तव्हांखे हिन साल में जेका तक़रीबन मिलाए 1.5 करोड़ मिलियो, किथे ख़र्च कया अथव अचो ॿुधायो. पोइ तव्हां ॿुधाईंदो अचो साईं हे गिटी ठाराई आहे, हे लाइटूं हणायूं आहिनि, हे पार्क ठारायो आहे, हिते वणकारी कराई आहे, हे स्कूल जी मरम्मत कराई आहे, हिते वॉशरूम हणायो आहे, हिते पाणी जी पाइपूं कराई आहे. ठीकु आहे, ही समूरियूं शयूं ॿुधाईंदो ऐं बिल्स में जेका ॾिसंदासीं अदा ठीकु आहे. जेकॾहिं ख़बर पइजी वञे थो त करोड़ मां हफ़ीज़ आरिसर साहिबु सिर्फ़ु 50 लख हलायो आहे, बाक़ी 50 लख गुम आहे, उहो ज़ाहिर ई न आहे. ठीकु आहे, त पोइ उते उनजी सज़ा बि हुजणु घुरिजे, उनजो जज़ा बि हुजणु घुरिजे. ईअं जेकॾहिं थियो न, पोइ तव्हां ॾिसंदो 2 शयूं थियूं आहिनि. असां हिन जेका गुबियूं लॻंदियूं आहिनि हिन खे हल करण लाइ 2 तरीक़ा थी विया. ठीकु आहे, त पहिरीं ॻाल्हि त हर काउंसलर खे वियो आहे, पैसो मिलियो उनखे. हाणे उहो काउंसलर ईअं न चवंदो त मूंखे पैसा मिलिया ई न. जेकॾहिं गारंटी हूंदो न, असां ॾिसो न सुबुह नथो चए न, 18 तरमीम खां पहिरियों चवंदा पैसो नथो मिले, वफ़ाक़ नथो ॾे. हाणे सुबुह नथो चई सघे NFC खां पोइ त मूंखे वफ़ाक़ पैसा नथो ॾे. हाणे वफ़ाक़ NFC जे तहत पैसा ॾे ई ॾे थो पियो. हाणे पोइ असां सूबे खां जेका आहिनि उहो पुछंदा आहियूं त पैसो किथे आहे. जेकॾहिं काउंसलर खे गारंटी पैसा मिले, पोइ अची जेको आहे न हफ़्ते ते दर ते बीहंदासीं त ॿ अहवाल पैसा काॾे विया, नाली छो न ठही आहे, फलाणो पैसो आयो आहे. ठीकु आहे, ऐं हे एतिरी बजट आई आहे, किथे आहे. ठीकु आहे, ऐं उते उहो लाज़मी ॻाल्हि उन पाड़े में रहे थो, जवाबदार थींदो. ठीकु आहे, जेकॾहिं हेॾो वॾो माण्हू आहे त वधि में वधि उनखे नेक्स्ट ईयर वोट न ॾींदा. ठीकु आहे, चवंदा डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज. रिवेंज ईअं थींदो त उनखे नेक्स्ट ईयर इलेक्ट ई न कंदा. ठीकु आहे, हाणे उन सां वीचारे सां ॻाल्हाए केरु, हो चए थो मूं वटि पैसा ई न मिलिया, ऐं सच बि चए थो पियो. छाजे कारण ॾिसो न, जेकॾहिं ज़िले लेवल ते तव्हांजी पार्टी एक्स आहे, हाणे पार्टी एक्स आहे, उनजी गवर्नमेंट आहे, 3 काउंसलर्स मां 5 काउंसलर पार्टी एक्स जा आहिनि. ठीकु आहे, पोइ चेयरमैन बि पार्टी एक्स जो थींदो. पोइ 5 जेके पार्टी वाई आहे, ठीकु आहे, जेके अपोज़िट पार्टी जा आहिनि, जंहिंखे मिनतूं बि कयूंसीं यार वेहो तव्हां कंटेस्ट न कयो, पोइ बि कंटेस्ट कया, पाड़े में पॉपुलरिटी खटे विया. ठीकु आहे, हाणे हुननि खे पैसा न ॾींदासीं त हिननि जा जीअं पाड़े वारा हिननि खे परेशान करणु ख़बर पए. ठीकु आहे, सो ही डिस्क्रिमिनेशन बि ख़तम थी वेंदी ऑटोमेटिकली जॾहिं पार्टी एक्स पार्टी वाई ॿिन्हिनि जे काउंसलर्स खे पैसा मिलनि. ठीकु आहे, डेवलपमेंट बजट जो बि हिसाब किताब थिए, जेको हिकु काउंसलर खे पैसा मिलनि था पिया उहो बि हिसाब किताब थिए. शरीफ साईं, असां कुझु सॉल्यूशंस तव्हां विच में ॾिना आहिनि, जंहिंमें डीकपलिंग आहे फ्रॉम द जेको आहे सेंट्रल एंड प्रोविंशियल लेवल ऐं लोकल गवर्नमेंट जे विच में. सो ॿिया कहिड़ा सॉल्यूशंस इन पूरे सिस्टम खे क्रिएट करण जे लाइ, ह्यूमन फ्रेंडली ऐं सिटीज़न फ्रेंडली करण जे लाइ, जेकॾहिं तव्हांजे माइंड में आहिनि त यू कैन शेयर इट. हा श्योर. सभ खां पहिरियां त हफ़ीज़ भाउ ईअं हुजणु घुरिजे त कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन मिलणु घुरिजे. कॉन्स्टिट्यूशन में जीअं 18वीं तरमीम में सूबे जा पावर्स आहिनि कॉन्स्टिट्यूशन में. ठीकु आहे, वफ़ाक़ जा पावर जुदा आहिनि, सूबे जा जुदा आहिनि. ईअं ई सिमिलरली लोकल गवर्नमेंट जा पावर उते डिफाइन थियल हुजनि त यार ही इंडिया में अथव. इंडिया में कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन हासिल आहे, हिकु पावर डिफाइन थियल आहे त ही सब्जेक्ट्स ही तव्हांजो लोकल गवर्नमेंट जूं आहिनि, ही सूबे जूं आहिनि, ही वफ़ाक़ जूं आहिनि. ठीकु आहे, लोकल गवर्नमेंट्स खे ख़ुदि मुख़्तियार कयो वञे. हिन वक़्तु सिंध जो लोकल गवर्नमेंट एक्ट आहे 2013 वारो, उन जे अकॉर्डिंगली जेको सूबो को बि पावर वठी बि सघे थो पियो, मोटाए बि ॾेई सघे थो पियो. ठीकु आहे, कंहिं बि टाइम उहो चए यार ईअं कयो, पावर खसूं था पिया, हे पावर ॾियूंसि था पिया. ऐं जेकॾहिं सूबे खे लॻे त यार मज़ो नथो करे त उनखे 6 महीननि लाइ सस्पेंड बि करे सघो था पिया, हिकिड़े मख़सूस ज़िले जे तव्हां लोकल गवर्नमेंट खे. ठीकु आहे, ऐं तव्हां ईअं बि इवन करे सघो था पिया, तव्हां सॼी लोकल गवर्नमेंट खे ई छॾो, सॼे सूबे खे ई एबोलिश करे छॾो, जीअं पंजाब में थींदो रहे थो पियो. ठीकु आहे, सो इहो बि हिकिड़ो मसइलो थींदो आहे. सो कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन हूंदी, पावर्स डिफाइन हूंदा, ऐं जेको मेयर आहे लोकल लेवल ते ओतिरो ई पावरफुल हुजे पंहिंजे डोमेन में जेतिरो चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर पावरफुल आहे. सूबे जे उनखे कंट्रोल मां ॿाहिरि कयो वञे. फिस्कल ऑटोनॉमी प्रोवाइड कई वञे. फिस्कल ऑटोनॉमी जीअं वफ़ाक़ खां सूबे ॾे ट्रांसफर थियनि थी, एतिरे ई सुठे हिकिड़े मैकेनिज़म सां उहा फिस्कल ऑटोनॉमी ॾिनी वञे तव्हांजो हुते हेठि लेवल ते, लोकल गवर्नमेंट लेवल ते. ठीकु आहे, हाणे ही लोकल जेका आहे सो मिनिस्ट्री ऑफ लोकल गवर्नमेंट, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट. ठीकु आहे, लोकल गवर्नमेंट कमीशन सूबे लेवल ते. इन जी ज़रूरत छा आहे? छा तव्हां मूंखे ॿुधायो, छा वफ़ाक़ में आहे त बाबा मिनिस्ट्री ऑफ प्रोविंसिस? ठीकु आहे, न आहे. छारे खां वफ़ाक़ जॾहिं पावर हेठि ॾेई छॾियो, सूबे सां उनजो कम ई न आहे उन्हनि पावर सां. पोइ हाणे लोकल गवर्नमेंट खे बि ईअं हुजणु घुरिजे त सूबे में ई सेक्रेटरी या मिनिस्टर लोकल गवर्नमेंट हेठि लोकल गवर्नमेंट खे कंट्रोल न करे.
ठीकु आहे, उन खे ऑटोनॉमी फिस्कल एंड फाइनेंशियल ऑटोनॉमी उन खे ॾिनी वञे, ठीकु आहे। ऐं इन जो हिकिड़ो इम्पोर्टेंट पार्ट आहे, हिकिड़ो इम्पोर्टेंट जुज़ आहे ब्यूरोक्रेसी में जा रिफॉर्म्स, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजो म्युनिसिपल ऑफिसर आहे जेको म्युनिसिपल कमेटी खे रन करण वारो एग्जेक्टिव आहे, ॾिसो न, हिकिड़ो हूंदो आहे असां वटि चीफ मिनिस्टर, ॿियो हूंदो आहे चीफ सेक्रेटरी। चीफ सेक्रेटरी इज़ द हेड ऑफ द ब्यूरोक्रेसी, ऐं ॾिसंदो उहो मॉनिटर कंदो आहे त हर शइ थिए थो पियो, जेको पॉलिसी चीफ मिनिस्टर ठाहे थो पियो, ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट लेवल ते ऐं सूबा तहसील लेवल ते बि हूंदा अथव, त म्युनिसिपल कमेटी हूंदी आहे, उन जो म्युनिसिपल ऑफिसर हूंदो आहे, टाउन कमेटी हूंदी आहे, टाउन ऑफिसर हूंदो आहे, ठीकु आहे। इहे जेके हाणे भर्तियूं थियूं न असां वटि, इहे हूंदा आहिनि। ऐं असिस्टेंट कमिश्नर आहे, उहो बि जेको पावर वील थो करे, DC साहब आहे, उहो बि पावर वील थो करे, ठीकु आहे। हाणे जेके फंक्शन्स पाण डिस्कस कयूं, हाणे इहे सभु सूबे जा आहिनि। जेकॾहिं ही म्युनिसिपल कमेटी जो जेको चेयरमैन आहे, जेको आइडियल में मां ॿुधायो हुजणु घुरिजे डायरेक्ट इलेक्टेड थिए, जेकॾहिं डायरेक्ट इलेक्टेड हो चएसि थो म्युनिसिपल ऑफिसर खे यार फलाणी गिठी में ही कमु करा, ऐं म्युनिसिपल ऑफिसर चएसि थो मां नथो करां, हू छा कंदो? कुझु बि नथो करे सघे। हो त सूबे जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको हुतां रिक्रूट थी आयो आहे, ऐं सूबे जे लोकल गवर्नमेंट जे अंडर कमु थो करे, म्युनिसिपल कमेटी जो चेयरमैन उनखे कुझु बि नथो करे सघे अनलेस के हुते उन जा सेक्रेटरी उन सां वास्ता हुजनि, ठीकु आहे। ऐं सिमिलरली असां पाण चयोसीं त एजुकेशन बि लोकल गवर्नमेंट जे अंडर हुजणु घुरिजे। जेकॾहिं TO साहब त जेको तहसील एजुकेशन ऑफिसर साहब चए थो यार हिन स्कूल में मां कमु न कराईंदुसि, पोइ छा थो करे सघे तव्हांजो काउंसलर साहब, ठीकु आहे। असां तव्हांजे वार्ड में स्कूल आहे, उन में टीचर नथा अचनि, ठीकु आहे, तव्हां छा कंदो? उहो टीचर चवंदो न मुंहिंजी सैलरी अचे थी सूबे मां छो काउंसलर जी ॿुधां, ठीकु आहे। सेम हेल्थ सेक्टर में इहो इशू अथव। MS साहब तव्हांजो छो ॿुधे, हू त हेल्थ उन जो आहे पंहिंजो सूबे जो, ठीकु आहे। उहो त पंहिंजो उन जो सूबे जो जेको मुलाज़िम आहे, उहो तव्हांजो न ॿुधंदो। ऐं हिकिड़ी इंपॉर्टेंट जेका आहे, शायदि मां मिस कई वञी हुजे, त लोकल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी पुलिस बि अथव। अमेरिका में काउंटी पुलिस सेपरेट हूंदी आहे, हर माना काउंटी हिकिड़ो माना हुनजी डिस्ट्रिक्ट या तहसील जेतिरी हिकिड़ी हूंदी आहे, उन जी सेपरेट पुलिस फोर्स हूंदी आहे। सैलरीज़ काउंटीज़ ॾींदियूं उन्हनि खे, उहे जवाबदार कंहिंखे आहिनि? उन काउंटी जे अमलदारनि खे। असां वटि SHO कंहिंखे जवाबदार आहे? IG खे, DIG खे जवाबदार आहे, काउंसलर खे जवाबदार न आहे, ठीकु आहे। सो इन जो हल ईअं आहे त ब्यूरोक्रेसी जो लोकल कैडर ठाहियो वञे, जंहिंमें माण्हू लोकल हुजनि, ठीकु आहे, जेके मातहत हुजनि लोकल गवर्नमेंट ते, जेके लोकल इलेक्टेड नुमाइंदा आहिनि MN MP जा न। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन आहे ऐं जेको म्युनिसिपल कमेटी जो चेयरमैन आहे, ठीकु आहे, उन्हनि जे ई मातहत हुजणु घुरिजनि, जंहिंमें जेके तव्हांजा वार्ड काउंसलर्स आहिनि, UC चेयरमैन्स आहिनि, उन्हनि जी से हुजे। जेकॾहिं मुंहिंजे वार्ड में क्राइम थिए थी पई, SHO खे मां जवाबदार अकाउंटेबल करे सघां थो, SHO साहब हे मुंहिंजे पाड़े में 3 चकरा चोरी थी आहे, तव्हां छा था कयो? जल्दी कमु करायो, या चवां वरी चेयरमैन साहब खे तव्हां नौकिरी खां लारायो, ठीकु आहे। हाणे त तव्हां नथा चई सघो, हू चवंदो वञी लाराए ॾे, मूंखे त IG खां हेठियों कोई लाहे नथो सघे SHO खे। ऐं असिस्टेंट कमिश्नर आहे, असिस्टेंट कमिश्नर खे तव्हां छा करे सघंदो? पोस्टिंग एस्टेब्लिशमेंट डिवीजन करे थी पई इस्लामाबाद में, उन खे सूबे जे हवाले, सूबे में उन खे वरी तव्हांजो कराची सिंध सेक्रेटेरिएट में उन जी पोस्टिंग करे थो पियो चीफ सेक्रेटरी साहब, उन खे छा थो करे सघिजे लोकल गवर्नमेंट ते, ठीकु आहे। सो दैट्स वाई थियणी घुरिजे त ब्यूरोक्रेसी जी लोकल कैडर ठाही वञे, जंहिंमें एजुकेशन, जंहिंमें तव्हांजी म्युनिसिपल ऑफिसर वग़ैरह इहे हुजनि, ठीकु आहे। डॉक्टर जेको इशफाक हुसैन आहे, ठीकु आहे, इशरत हुसैन आहे, सॉरी, इहो गवर्निंग अनगवर्नेबल वारो जेको स्टेट बैंक जो गवर्नर बि हो स्टेट, ठीकु आहे, उहो चए थो पियो त बाबा 16 ग्रेड जी जेका बि ब्यूरोक्रेसी आहे 16 खां हेठि, उहा सभु लोकल कैडर में हुजे, ठीकु आहे। बाक़ी 17 ग्रेड जो AC आहे, DC आहे, उहे हुजनि सूबे जा, ठीकु आहे। चेक्स एंड बैलेंस करणु वधीक कुझु कमु न आहे, हर जॻह ते पंहिंजी जेका जंग विच में विझनि, ईअं न आहे। सिर्फ़ु मॉनिटर कंदा, सूबे खे रिपोर्ट ॾींदा, ऐं हू वफ़ाक़ी सूबाई सब्जेक्ट ॾिसंदा त यार ॾिसो ज़मीनूं त उहे लोकल गवर्नमेंट जे अंडर में न ईंदियूं, ज़मीन आहे, रेवेन्यू जनरेशन आहे, जेके खाता ठाहिण आहे या वफ़ाक़ीदार आहिनि, इन्हनि जो कमु त DC ऐं AC साहब खे करिणो ई करिणो आहे। उहे पंहिंजा कमु करनि, बाक़ी ॾिसनि त यार सिस्टम सॼो सही हले थो पियो, ठीकु आहे, लोकल सॼो सिस्टम सही हले थो पियो, ठीकु आहे। ऐं इन सां ॾिसी करे जेको आहे न, सो हाणे जीअं त इंटीरियर मिनिस्टर हूंदो आहे असांजो, हालांकि पुलिस त हिकिड़ो असांजो लोकल सब्जेक्ट आहे, ठीकु आहे, पर इंटीरियर मिनिस्टर जेको तव्हांजो वफ़ाक़ में पोइ बि आहे, जंहिंजो कमु हूंदो आहे सॼनि सूबनि में ॾिसणु थोरो घणो। ईअं DC AC जी एक्ज़िस्टेंस अकॉर्डिंग टू डॉक्टर इशरत हुसैन जी, उहो हुजे 16 ग्रेड खां हेठां, ठीकु आहे। 16 ग्रेड में इंस्पेक्टर रैंक अचे थो पुलिस में, ठीकु आहे।
16 ग्रेड में तव्हांजा हेडमास्टर अचनि तव्हांजा टीचर्स अचनि था पिया सॼा, ठीकु आहे। ऐं 16 ग्रेड में जेके बि हेठि तव्हांजो इख़्तियारातूं उहे अचनि थियूं पियूं, उहे तव्हांजो उन जे अंडर आहिनि, हुजणु घुरिजनि तव्हांजे सूबे जे लोकल गवर्नमेंट जे, ठीकु आहे। तनख़्वाहूं बि उतो खणंदा ऐं उहे अकाउंटेबल बि उतो हूंदा। पोइ ॾिसो कीअं नथो थिए, पोइ कंहिं वार्ड में स्कूल न ठहियो, वञी उन जेका सो उन टीओ खे या उहो जेको नुमाइंदो हूंदो उन खे गेलींदा आवा ॾियाल, छो हे न आहे पंहिंजो तालीमी इदारो स्कूल छो नथो कमु करे, इन खे ठारायो, उहो उन जल्द अज़ जल्द उन खे ठाराईंदो, ठीकु आहे। सो ईअं त फिस्कल एंड फाइनेंशियल फिस्कल एंड फंक्शनल ऑटोनॉमी ॾियो उन्हनि खे, गारंटी ॾियो, सिक्योरिटी ॾियो ऑफ फाइनेंसिस, काउंसलर खे पंहिंजा पैसा मिलनि लाज़मन, ठीकु आहे। ऐं उन्हनि जी पोइ वरी अकाउंटेबिलिटी बि थिए, अकाउंटेबिलिटी बि थियणु घुरिजे त पैसा वञनि किथे था, हिकिड़ी रोबस्ट मैकेनिज़म ऑफ अकाउंटिंग हुजे, ऐं ठीकु आहे, त पोइ हीअ शयूं ख़बर पइजी वेंदियूं त केतिरो कमु थिए थो, केतिरो कमु नथो थिए। ऐं हीअ थी सघे थो पियो कंसेंसस डेवलप थियणु घुरिजे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ में, कंसेंसस डेवलप थी हिकिड़े कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणिजे, जंहिंमें जीअं सूबे जा इख़्तियारात आहिनि उहे उन जा बि इख़्तियारात ॾिनल हुजनि। हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशन में सिर्फ़ु इहो लिखियलु आहे त बाबा लोकल गवर्नमेंट हुजणु घुरिजनि, दैट्स वाइ सुप्रीम कोर्ट बसि हर 5 साल में कड़को थी करे करायो। जेकॾहिं पावर्स बि हूंदियूं त पोइ सुप्रीम कोर्ट हिते बि इंटरवीन कंदी त बाबा ही पावर लोकल गवर्नमेंट जी आहे, छो नथा ॾियो तव्हां, पोइ सुप्रीम कोर्ट उते बि जेका सो उहो उन राइट खे प्रोटेक्ट करे सघे थी पई। हाणे हू वधि में वधि इहो करे सघे थी पई इलेक्शन कराए, ऐं इहो आहे त हर प्रोटेक्शन न हुजण जे करे पंजाब में त ईअं थिए थो पियो, हर 2 सालनि में, हर 1.5 साल में हर गवर्नमेंट थिए थी पई लोकल गवर्नमेंट जे एक्ट खे मिटाए करे नओं एक्ट ठाहे थी पई, वरी उन में चेंज करे वरी नओं, वरी जेके बॉडीज़ आहिनि डिसॉल्व करे वरी ॿियूं बॉडीज़ इलेक्शन कराइनि, माना मज़ाक हले थो पियो उन खे, ठीकु आहे। हाणे ईअं थिए हीअ तव्हां ॾिसंदो त परवेज़ मुशर्रफ वारो जेको ऑर्डिनेंस हो उन खे तमामु मञियो वेंदो आहे फॉर ऑल द गुड रीज़न्स। उन तव्हां ॾिसंदो न DC डिप्टी कमिश्नर जी सीट हटाए करे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन ऑफिसर रखे छॾी हुई, जेको तव्हांजे डिस्ट्रिक्ट इलेक्टेड नुमाइंदनि जे मातहत हो। तव्हांजो डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन ऑफिसर जेको 18 ग्रेड जो DC लेवल जो माण्हू हुयो, उहो तव्हांजो नाज़िम हुयो, ज़िले नाज़िम उन जे मातहत हो। जेके तव्हांजो तहसील एजुकेशन ऑफिसर हो उहो मातहत हो उन जे। एज़ अ रिज़ल्ट उन में तव्हां ॾिसी सघो था पिया त पोइ चेंजिंग्स बि इलाही आयूं, ऐं उहो लोकल गवर्नमेंट में हुते थी सघे थो असां वटि चेंजिंग न आई हुजे, ऐं ही पंजाब साइड लाइ इन जी चेंजिंग आई हुई। ठीकु आहे शरीफ़ साईं, वॾी महिरबानी। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको तव्हां यूरोप जा मिसाल ॾिसो था त हुते जूं गलियूं साफ़ आहिनि, या हुते मेट्रो ट्रेन्स हलनि थियूं, या जेकी ॿिया मामला आहिनि, दुनिया पूरी जेका आहे उहो यूरोप में रहण जे लाइ वञे थी, बिकॉज़ ऑफ दैट कि उन्हनि जो लोकल गवर्नमेंट सिस्टम स्ट्रॉन्ग आहे, ऐं उहे समूरा कमु जेको आहे उहो ब्रिटिश प्राइम मिनिस्टर नथो करे या फ्रांस जो सदर नथो करे, उते जो लोकली इलेक्टेड जेको रिप्रेज़ेंटेटिव करे थो। मिसाल जे तौर ते सेनेटर्स नथा करनि, US में सेनेटर्स या मेंबर्स ऑफ हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स नथा करनि। जी, लंडन जो जेको मेयर है उहो लंडन जा, हालांकि लंडन UK जो कैपिटल सिटी है, पर लंडन जा मामला सब हू ॾिसे थो। तो जी, सो थैंक यू सो मच तव्हां सेशन ॾिठो, ऐं ही असांजो इंडस डायलॉग जो इनिशिएटिव उन्हनि शयुनि खे उजागर कंदो। पहिरीं लोकल गवर्नमेंट खे तव्हां सम्झो, पोइ तव्हां सवाल करियो त हीअ असांजी ज़िंदगी जेका आहे उहा हेॾी मुश्किलातुनि जो शिकार छो आहे।